अॼु मातली बाईपास बद्दीन वारे रोड ते ही तो वारी ट्रक भरियल हुई, उहा कल्टी थी पई आहे। ट्रक जी कल्टी थियण से नुक़सान खे मालिक खे मुंहुं ॾियणो पियो ऐं 9 मज़दूर जेके आहिनि उहे शदीद ज़ख़्मी थी पिया, जिन में काफ़ी मज़दूरनि खे हैदराबाद जो वियो आहे। हिन ट्रक जो जेको कल्टी थियण जो सबबु आहे उहो सिर्फ़ु ओवरलोड ऐं गैर क़ानूनी इन में सामान लोड करण सां ई थियो आहे। हीअ ट्रक जेका आहे न बद्दीन बाईपास रोड ते जीअं मुड़ी हिन साम्हूं बद्दीन बाईपास रोड मुड़ी हिते पहुती आहे त इहा कल्टी थी पई आहे। सिंध जूं जेके ट्रैफ़िक अख़्तियारियूं आहिनि या सिंध जूं जेके ट्रांसपोर्ट वज़ारतूं आहिनि उहे अहिड़े क़िस्म जो जेको सामान खणी अचनि थियूं, माल बरदार गाॾियूं, अहिड़े क़िस्म जो जेको ओवरलोड करे अचनि थियूं गाॾियूं, या अहिड़े क़िस्म जूं गाॾियूं जेके आहिनि उहे गैर क़ानूनी सामान खणी रोडनि ते अचनि थियूं। उन सां ट्रैफ़िक खे त रवां दवा में वॾी अज़ियत अचे थी, लेकिन हिननि खे वॾनि रोड हादसनि खे मुंहुं ॾियणो थो पए ऐं वॾनि नुक़साननि खे बि मुंहुं ॾियणो थो पए। सिंध हुकूमत ऐं सिंध जे ट्रांसपोर्ट वज़ारत खे इहो सख़्ती सां कानून खे अमल करणो पवंदो त अहिड़े क़िस्म जूं जेके ट्रकूं आहिनि या अहिड़े क़िस्म जूं जेके माल बरदार गाॾियूं आहिनि उन ते फौरी कंट्रोल कनि त जीअं अहिड़े क़िस्म जा जेके हादसा आहिनि उन्हनि मां आवाम जी निजात हासिल थी सघे।